अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली अल्हम्दुलिल्लाह अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह व अला आलिहि व सहाबिहि अजमईन अम्मा बाद अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सूरह यूसुफ जी आख़िरी आयत उन जो आख़िरी पार्ट जेको लास्ट पार्ट आहे व हुदन व रहमतन लिक़ौमी युमिनून। अल्लाह अज़्ज़ व जल असांखे पहिरियां ॿुधायो त इहे जेका लक़द कान क़ससहिम इहे जेके क़िसो आहे यूसुफ अलैहिस्सलाम जो हुनजे भाइरनि जो याक़ूब अलैहिस्सलाम जेको बि सॼो क़िसो आहे इन में निशानियूं आहिनि कंहिंजे लाइ उलिल अलबाब जेके सोच वीचार रखण वारा आहिनि जेके सुठी ज़हनियत रखण वारा आहिनि। मां कान हदीस ऐं युफ़्तरा ऐं इहा जेका हथरादू शइ ठहियलु नाहे इहा का शइ अहिड़ी नाहे जंहिंमें का शइ एड थियल हुजे या का शइ घटि हुजे हथरादू नाहे वलाकिन तस्दीक़ लज़ी बैन यदैहि। ऐं इहा जेका शइ आहे इहा जेका स्टोरी आहे इहा कहाणी आहे बल्कि इहा तस्दीक़ करण वारी आहे पोयूं जेके कहाणियूं पोयूं जेके किताब अची चुका आहिनि जेके बि शयूं तव्हांखे मिलियूं आहिनि अल्लाह सुब्हानहू व तआला जे तरफ़ां तौरात ज़बूर इंजील बाइबल इहे जेके बि शयूं आहिनि ऐं सुहूफ़ इब्राहिम इन्हनि में जेके बि शयूं लिखियल आहिनि उन्हनि जी तस्दीक़ करण वारो आहे क़ुरान व तफ़सील कुल शइ। ऐं इहा जेको क़ुरान आहे इहा तफ़सील आहे क़ुरान जेको आहे इहा तफ़सील आहे हर शइ जी। उनखां पोइ व हुदन व रहमत लिक़ौमी युमिनून ऐं इहा हिदायत आहे ऐं अल्लाह सुब्हानहू व तआला जी तरफ़ां रहमत आहे ऐं उन्हनि जे लाइ जेको ग्रुप इन्हनि मां इहा शइ वठणु चाहे क़ौमी युमिनून जेके मोमिन आहिनि। त हाणे हुदन हिदायत जेका आहे इन जी माना छा आहे? तव्हां इहो इलाही दफ़ा इहो लफ़्ज़ चवंदा हुओ त उन लाइ दुआ घुर त अल्लाह सुब्हानहू व तआला मूंखे हिदायत ॾे मूंखे हिदायत कोन्हे या मुंहिंजी औलाद खे अल्लाह सुब्हानहू व तआला हिदायत ॾे। इलाही दफ़ा इहो कामन लफ़्ज़ असां यूज़ कंदा आहियूं पंहिंजी ज़िंदगी में। त हुदा जी माना छा आहे? हिदायत जी माना छा आहे? हिदा माना जीअं रहनुमाई जेके चइजे गाइडेंस। जीअं तव्हांखे रस्ते ते आहियो तव्हांखे ख़बर न आहे तव्हांजी मंज़िल कहिड़ी आहे तव्हांखे काॾे वञिणो आहे तव्हां ॾे कोई माण्हू अचे थो तव्हांखे हथ खां पकिड़े तव्हांखे सिधे रस्ते ते वठी थो वञे त इनखे तव्हां चवंदव उन माण्हू तव्हांखे उन रस्ते ते गाइड कयो सिधे रस्ते ते गाइड कयो तव्हांखे रहनुमाई कई तव्हांखे ॾेखारे। त इहा अहिड़ी शइ आहे इन जी वैल्यू छा आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी ज़िंदगी में तहज्जुद जेको आहे उहो उन्हनि जे लाइ लाज़मी हूंदो उहो पढ़ंदा 5 वक़्त निमाज़ त पढ़ंदा पर जेको आहे तहज्जुद बि पढ़ंदा हुया। त हाणे मिसाल जे तौर ते तव्हां गर्मी मां अचो था ऐं तव्हां हिकु गिलास पाणी जो पीओ था उनखां पोइ तव्हांखे अञा वधीक उञ लॻे थी तव्हां कंहिंखां पाणी घुरो था पर ऑलरेडी तव्हां जेको आहे पाणी पी छॾियो तव्हांजी जेका उहा नीड हुई उहा कुझु हद ताईं पूरी थी वई। पर इन जी जॻह ते तव्हां गर्मी मां अचो था तव्हांजी निड़ी ख़ुश्क लॻी पई आहे तव्हांखे पाणी जी सख़्तु ज़रूरत आहे ऐं तव्हां अचो था कंहिंखां पाणी घुरो था तव्हांखे पाणी नथो मिले तव्हां छा कंदव वरी पाणी घुरंदव तव्हांखे निड़ी ख़ुश्क हूंदी तव्हांजो ॻाल्हाइण न करे तव्हांखे उञ लॻी आहे तव्हां चवंदव वरी पाणी घुरंदव या उथी पाण वञी सर्च कंदव पाण वञी पाणी पीअंदव। त असां जेको आहे इन शइ जी हिदायत जी एतिरी नीड आहे असांखे जो असां सूरह फ़ातिहा में असां 5 वक़्त निमाज़ पढ़ंदा आहियूं हर रकात में असां सूरह फ़ातिहा पढ़ंदा आहियूं त उन में असां चवंदा आहियूं इहदिना सिरातल मुस्तक़ीम इहदिना सिरातल मुस्तक़ीम। असां अल्लाह सुब्हानहू व तआला खां हिदायत घुरंदा आहियूं त इहा जेका शइ आहे इहा अहिड़ी शइ आहे जेका असां बार बार अल्लाह सुब्हानहू व तआला खां घुरंदा आहियूं ऐं ईअं न आहे त सिर्फ़ु असांखां वधीक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन घुरंदा अल्लाह सुब्हानहू व तआला खां साहबा इहे जेके बि हूंदा इहे असांखां वधीक हिदायत घुरंदा अल्लाह सुब्हानहू व तआला खां। त इन शइ जी वैल्यू तव्हांखे ख़बर हुजे त इन शइ जी वैल्यू छा आहे हिदायत जी वैल्यू छा आहे? अल्लाह जी नज़र में अगरि तव्हांखे हिदायत मिली वई बाक़ी ॿियूं शयूं जेके आहिनि उहे सभु शयूं सेकेंडरी आहिनि उहे सभु शयूं ॿिए नंबर ते आहिनि सभ खां पहिरियां हिदायत आहे। त हिदायत जी माना छा आहे? हिदायत जेका आहे अल्लाह सुब्हानहू व तआला क़ुरान खे चए थो इहा हिदायत आहे। अगरि तव्हां असांजे मुआशिरे में छा आहे क़ुरान जेको आहे उहो पढ़ियो वेंदो आहे छाजे लाइ क़िराअत लाइ सुठो आवाज़ु हुजे तजवीज़ सुठी हुजे यादि करण लाइ रमज़ान आयो 2-3 दफ़ा ख़तमु कढियोसीं हिक ॿिए खे ॿुधायो मां हेतिरा ख़तमु कढिया हेतिरा ख़तमु कढिया पर क़ुरान असांजे लाइ सम्झण लाइ नाहे। जॾहिं असां क़ुरान सम्झी न पढ़ंदासीं त क़ुरान जो जेको मक़सदु आहे अल्लाह अज़्ज़ व जल जंहिं मक़सद सां क़ुरान नाज़िल फ़रमायो आहे उन जो उहो मक़सदु असां पूरो नथा कयूं असां उन शइ खे क़ुरान खे हिदायत लाइ नथा पढ़ूं असां सिर्फ़ु उनखे यादि था कयूं असां उनखे सिर्फ़ु सुठे आवाज़ में पढ़ण जी कोशिशि था कयूं ऐं असां सिर्फ़ु ॿियनि खे पढ़ायूं था क़िराअत था पढ़ायूं। सवाबु डेफिनेटली इन में को बि शक न आहे तव्हां हिकु हर्फ़ पढ़ंदव तव्हांखे 10 नेकियुनि जो सवाबु मिलंदो सवाबु तव्हांखे मिलंदो पर जेको असल मक़सदु आहे
क़ुरान जो। अल्लाह सुब्हानहु व तआला जंहिं मक़सद सां हिदायत ॾिनी आहे असांखे, क़ुरान खे हिदायत चयो आहे, वहुदन व रहमत, इहा हिदायत आहे ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला जी तरफ़ां रहमत आहे। असांखे इन सम्झी करे न पढ़ंदासीं त असांखे को बि ज़िंदगी में बदिलाउ न ईंदो, को बि ज़िंदगी में चेंज न ईंदो अगरि असां इहो सम्झी करे न पढ़ियो। इन में तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां, हालांकि इहो मिसाल आहे सही न आहे, पर ॾिसंदव तव्हां जेके हाफ़िज़ुल क़ुरान हूंदा आहिनि या जेके क़ुरान पढ़ाईंदा आहिनि, इमाम हूंदा आहिनि, निमाज़ पढ़ंदा आहिनि, मां सभिनि जी ॻाल्हि नथो कयां, पर उहे जॾहिं उन्हनि जा के अमल तव्हांखे ख़बर पवंदी आहे, के अहिड़ियूं ॻाल्हियूं ख़बर पवंदियूं जो तव्हां जेको आहे सोचींदा हो, हे त सॼो ॾींहुं क़ुरान थो पढ़ाए, हे त सॼो ॾींहुं क़ुरान पढ़े थो, हिन जे त दिलि में क़ुरान आहे, हे अहिड़ा अमल कीअं थो करे सघे, हे अहिड़ा अमल कीअं थो करे सघे? उनजो रीज़न छा आहे? छो जो उहो क़ुरान पढ़े थो, क़ुरान जेको आहे पढ़ाए थो ऐं उनजी क़िरात सुठी थो करे, पर क़ुरान खे सम्झे नथो। जॾहिं क़ुरान खे कोई सम्झंदो न त उन जी ज़िंदगी में चेंज न ईंदो। त क़ुरान जेको आहे इहा हिदायत आहे, अल्लाह सुब्हानहु व तआला इहा शइ सभिनि जे लाइ रखी आहे, सभिनि हर इंसान लाइ। ईअं न आहे त इहा सिर्फ़ु मुस्लमाननि लाइ आहे, ईअं न आहे त इहा सिर्फ़ु जेको उन लाइ आहे जेको निमाज़ पढ़े थो या जेको क़ुरान जेको मस्जिद में निमाज़ थो पढ़े, तहज्जुद थो पढ़े, न, इहो सभिनि जे लाइ आहे। जेको बि क़ुरान खोलींदो अल्लाह सुब्हानहु व तआला उनखे हिदायत ॾींदो। शर्त इहा आहे त उहो क़ुरान तव्हां खोलियो कहिड़ी नियत सां था। अगरि तव्हां क़ुरान इन नियत सां खोलींदव त मूंखे ॿिए खे घटि करिणो आहे, मूंखे उहा आयत करणी आहे जेका मां ॿिए सां बहस करे सघां, मूंखे इन मां उहे शयूं करणियूं आहिनि जीअं मुंहिंजो ग्रुप आहे। ॾिस, फ़िरका वारियत आहे, हर को चवंदो मुंहिंजो ग्रुप हे आहे, कोई चवंदो शी आहे, कोई चवंदो सुन्नी, कोई चवंदो ब्रेलवी। त इहे जेके बि ग्रुप्स आहिनि उहो चवंदो मां जेको आहे क़ुरान खणां थो, उन मां उहे आयत करणु त मां ॿिए ग्रुप खे घटि कीअं कयां, ॿियो ग्रुप जेको आहे उनखे ग़लति कीअं कढां, त उनखे कॾहिं बि क़ुरान मां हिदायत न मिलंदी। उनखे कॾहिं बि क़ुरान मां हिदायत नथी मिली सघे अगरि तव्हां क़ुरान इन नियत सां खणंदव त मां ॿिए खे घटि कीअं कयां, मां पाण खे सुपीरियर कीअं कयां, त मूंखे वधीक नॉलेज आहे, त तव्हांखे क़ुरान मां हिदायत न मिलंदी। तव्हां पंहिंजा पहिरियां सॼा कॉन्सेप्ट्स रखियो, साइड ते रखी, पोइ तव्हां क़ुरान खोलियो, अल्लाह सुब्हानहु व तआला खां दुआ घुरो, या अल्लाह मां क़ुरान खे सम्झण जी कोशिशि थो कयां, मूंखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमा, ऐं मां इन मां हिदायत वठां थो, मूंखे हिदायत अता फ़रमा। ऐं पोइ तव्हां क़ुरान पढ़ो ऐं उनखे सम्झण जी कोशिशि कयो, उन जे लाइ एफर्ट्स वठो, पोइ ॾिसो तव्हांजी ज़िंदगी में चेंज अचे थो या नथो अचे। छो जो इहो क़ुरान जेको आहे मुंहिंजे लाइ बि आहे, तव्हांजे लाइ बि आहे। मां तव्हांखे ॿुधायां थो इहा हिदायत मां बि पाण बि सम्झां थो। ईअं न आहे त मां हिकु दफ़ो पढ़ी हुयुमि, सम्झी वियुमि ऐं मूंखे हिदायत मिली वई, मां बसि परफेक्ट थी वियुमि। न, इहा अहिड़ी शइ आहे जेका असांखे बार बार दोहिराइणी आहे। मूंखे पाण खे सम्झणो आहे, तव्हांखे बि सम्झणो आहे ऐं उन ते अमल करणो आहे। जॾहिं असां इहा पढ़ंदासीं, इनखे सम्झंदासीं, त अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे असांजी ज़िंदगी में चेंज आणींदो। हाणे हिन में यूसुफ अलैहिस्सलाम जे किसे में निशानियूं आहिनि। मिसाल जे तौर ते अगरि हिदायत जेका आहे माण्हू चए थो त मूंखे हिदायत जेका आहे उहा खपे, ऐं तव्हां हिक ॿिए खे चओ था मूंखां कंहिं नेक माण्हू ॾे वञो था, या तव्हां हुनखे चओ था मूंखे दुआ कर अल्लाह सुब्हानहु व तआला मूंखे हिदायत ॾे, ऐं तव्हां पंहिंजी तरफ़ां को बि एफर्ट्स नथा वठो, त इहा ईअं शइ न आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला 2 वे रखियो आहे, 1 वे न रखियो आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हां अगरि उथी करे महिनत कंदव त अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांजे लाइ दरवाज़ा ओपन कंदो। जेतिरी महिनत कंदा वेंदव ओतिरा दरवाज़ा अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांजे लाइ ओपन कंदो वेंदो, खोलींदो वेंदो, ऐं तव्हां सम्झंदा वेंदव। ईअं न आहे त तव्हां चओ राति जो देरि सां सुम्हो ऐं चओ या अल्लाह मूंखे फजर जी निमाज़ ते उथण जी तौफ़ीक़ अता फ़रमा, ऐं फजर जी निमाज़ अल्लाह अकबर अल्लाह अकबर थी वञे, अलार्म वॼे, तव्हां स्नूज़ कयो, वरी अलार्म वॼे, वरी स्नूज़ कयो ऐं तव्हां सुम्ही पओ। न, तव्हांखे सवेर सुम्हणो पवंदो, दुआ घुरणी पवंदी, ऐं उनखां पोइ सुबुह सां जॾहिं तव्हां अलार्म ॿुधो त तव्हांखे उथणो पवंदो। ईअं न आहे त तव्हां जेको आहे चओ हा मां उथंदुमि, मूंखे अलाह तौफ़ीक़ ॾींदो त मां उथंदुमि। न, फ़रिश्ता न ईंदा तव्हांखे उथारण लाइ, तव्हांखे पाण खे उथणो पवंदो। त अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुरान जेको आहे इहो मोकिलियो आहे इंसाननि जी हिदायत लाइ, ऐं इहो सभिनि जे लाइ आहे, सभिनि जी रहनुमाई लाइ आहे, सभिनि जी गाइडेंस लाइ आहे। अल्लाह अज़्ज़ व जल असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इहा हिदायत जेका आहे एतिरी क़ीमती आहे जो असां 5 वक़्त निमाज़ पढ़ूं था, उन में अल्लाह सुब्हानहु व तआला खां घुरूं था, ऐं हिकु रकात पढ़ूं था, वरी उथूं था, इन विच में एतिरी नीड आहे हिनजी जो असां वरी अल्लाह सुब्हानहु व तआला खां हिदायत घुरूं था, चऊं था इहदिनस सिरातल मुस्तक़ीम। अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। उनखां पोइ आहे व रहमतन लिक़ौमी युमिनून। रहमत छा आहे? अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुरान लाइ चए थो इहा छा आहे? रहमा आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला जी तरफ़ां मर्सी आहे, लव आहे, केयर आहे, अल्लाह सुब्हानहु व तआला जी मोहबत आहे। रहम जेको लफ़्ज़ आहे, हर्फ़ निकितल आहे छा मां? बच्चेदानी मां। रहमा जेको रहमान अल्लाह सुब्हानहु व तआला जो नालो आहे, इहो निकितल आहे रहमा। रहम छा आहे? बच्चेदानी। जेका औरत जे पेट में हूंदी आहे बच्चेदानी, जॾहिं उहा प्रेगनेंट थिए थी, जॾहिं उनजे पेट में ॿारु थिए थो,
त ॿार खे ख़बर नाहे त मुंहिंजी माउ केरु आहे, पीउ केरु आहे, ॿाहिरि छा आहे, उनखे का बि शइ ख़बर नाहे, छो जो ॿारु माउ जे पेट में अंदरि आहे। पर माउ खे जॾहिं ख़बर पए थी त मुंहिंजे पेट में ॿारु आहे, त माउ जी जेका मोहबत आहे उहा उन वक़्त खां शुरू थी वञे पंहिंजे ॿार सां, चाहे उन ॿारु उहो ॾिठो बि न आहे, पर उन जी मोहबत उन वक़्त खां शुरू थी वञे। त अल्लाह सुब्हानहू व तआला ॿच्चेदानी खे जेको नालो ॾिनो आहे उहो छा आहे, रहम। त इहा शइ अल्लाह सुब्हानहू वन वे लव आहे माउ जो पंहिंजे ॿार सां। माउ चवंदी आहे मां का अहिड़ी गोरी बि न खावां, को अहिड़ो अमल बि न कयां जो मुंहिंजे ॿार खे नुक़सानु पुॼे। मूंखे भले तकलीफ़ अचे मुंहिंजे ॿार खे, हालांकि ॿार खे उन ॾिठो बि न आहे, पर उनखे माउ खे पंहिंजे ॿार सां जेका आहे मोहबत वन वे मोहबत थी वेंदी आहे। ईअं ई अल्लाह सुब्हानहू व तआला अर्रहमान आहे। अल्लाह सुब्हानहू व तआला जी तरफ़ां हीअ रहमत आहे क़ुरान। अल्लाह सुब्हानहू व तआला पंहिंजे बहाने सां वन वे मोहबत थो करे। चाहे तव्हां केतिरे बि ग़लति रस्ते ते हलो, केतिरा बि गुनाह कयो, कुझु बि कयो, तव्हां जॾहिं वापसि ईंदव वरी बि अल्लाह सुब्हानहू व तआला तव्हांखे चवंदो त मुंहिंजो बंदो जेको आहे मुंहिंजे वापसि आयो आहे ऐं तव्हांखे माफ़ु करे छॾींदो ऐं तव्हांजा सभु गुनाह जेका आहिनि उहे बख़्शे छॾींदो। वरी तव्हां गुनाह था कयो, वरी तव्हां सचे दिलि सां अस्तग़फिरुल्लाह था चओ, अल्लाह सुब्हानहू व तआला तव्हांखे माफ़ु कंदो। वरी तव्हां गुनाह था कयो, वरी तव्हां सचे दिलि सां अल्लाह सुब्हानहू व तआला खां माफ़ी था घुरो, अल्लाह सुब्हानहू व तआला तव्हांखे माफ़ु करे छॾींदो। अल्लाह अज़्ज़ व जल गफ़ूरुर रहीम आहे। ईअं गफ़ूरुर रहीम, गफ़ूर जो मक़सदु आहे बार बार माफ़ु करण वारो। ईअं नाहे त तव्हांजी ज़िंदगी में इलाही माण्हू हूंदा आहिनि गुनाह कंदा आहिनि, चवंदा आहिनि मां एतिरो गुनाहगार आहियां, अल्लाह सुब्हानहू व तआला मूंखे माफ़ु न कंदो। मां एतिरा गुनाह कया आहिनि जो अल्लाह अज़्ज़ व जल मूंखे माफ़ु न कंदो। उन्हनि खे उहे माफ़ी न घुरंदा आहिनि, चवंदा आहिनि अल्लाह ताला मूंखे माफ़ु न कंदो। उन्हनि खे शैतान एतिरो ज़हन में दिलि में विझी छॾींदो आहे त तूं जेको आहे अल्लाह सुब्हानहू व तआला खां कहिड़े मुंहं सां माफ़ी थो घुरे, तूं त एतिरा गुनाह कया आहिनि ज़िंदगी में। तव्हां अल्लाह सुब्हानहू व तआला खां माफ़ी घुरी त ॾिसो। माफ़ु करणु त अल्लाह सुब्हानहू व तआला वारो आहे, अल्लाह अज़्ज़ व जल आहे, तव्हां न आहियो। तव्हां सिर्फ़ु अल्लाह सुब्हानहू व तआला खां माफ़ी घुरो, तव्हां अल्लाह सुब्हानहू व तआला खां माफ़ी घुरो। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, अगरि तव्हांजा गुनाह ज़मीन खां वठी आसमान ताईं पहाड़ हुजे एतिरा गुनाह हुजनि, तव्हां सिर्फ़ु सचे दिलि सां हिकु दफ़ो चओ अस्तग़फिरुल्लाह, अल्लाह सुब्हानहू व तआला तव्हांजा सभु गुनाह जेके आहिनि उहे माफ़ु करे छॾींदो। त अल्लाह सुब्हानहू व तआला गफ़ूरुर रहीम आहे, उहो तव्हांजा सभु गुनाह माफ़ु करे छॾींदो। उहो ईअं नाहे त तव्हां चओ त मूंखे अल्लाह ताला माफ़ु न कंदो। न, अगरि तव्हां खां गुनाह थी विया आहिनि या तव्हां गुनाह कयो था त अल्लाह सुब्हानहू व तआला खां माफ़ी वठो ऐं कोशिशि कयो। ईअं नाहे त तव्हां यकदमि को माण्हू आहे हिकिड़ो जेको एतिरनि सालनि खां को अहिड़ो ग़लति कमु कंदो थो अचे ऐं उनखां पोइ उहो अल्लाह सुब्हानहू व तआला खां माफ़ी थो वठे ऐं चए थो मां इहे सभु शइ हाणे जो हाणे छॾे ॾियां। न, तव्हां अल्लाह सुब्हानहू व तआला खां माफ़ी वठो, अल्लाह सुब्हानहू व तआला खां मदद घुरो त या अल्लाह मां इहा शइ नथो करणु चाहियां ऐं मां इहा शइ इन शइ मां निकिरणु थो चाहियां। त पोइ तव्हां ॾिसो तव्हांजी दिलि कीअं थी मज़बूत थिए ऐं अल्लाह अज़्ज़ व जल तव्हां सां तव्हांजी कीअं मदद थो करे ऐं तव्हां उन शइ मां कीअं था निकिरो। उनखां पोइ जीअं माउ जे पेट मां अगरि ॿारु निकिरे थो त माउ खे जेका तकलीफ़ अचे थी, माउ खे जेका तकलीफ़ ईंदी आहे उहा सिर्फ़ु माउ खे ख़बर आहे, ॿियो कंहिंखे बि ख़बर न आहे। पर उन तकलीफ़ खां पोइ, उहा तकलीफ़ कंहिंजे करे आई, ॿार जे करे, त छा उनखे उन ॿार सां नफ़रत थी वेंदी? न। जॾहिं ॿारु ॼमंदो आहे, साइंस बि चए थी त ॿारु जॾहिं ॼमे त उहो माउ जे सीने ते रखो त माउ ऐं ॿार जे विच में हिकिड़ो बॉन्ड, हिकिड़ो जेका बॉन्ड पैदा थींदो आहे ऐं माउ जा जेके बि तकलीफ़ूं हुयूं, जेके बि सूर हुया, उहे सभु दूरि थी वेंदा आहिनि। त तव्हां अगरि को ग़लति कमु कयो था, अल्लाह सुब्हानहू व तआला तव्हां सां मोहबत करे थो, तॾहिं बि तव्हां जॾहिं को बि ग़लति कमु कयो था तॾहिं बि अल्लाह अज़्ज़ व जल तव्हां सां मोहबत थो करे ऐं तव्हां जॾहिं वापसि था अचो त अल्लाह सुब्हानहू व तआला तव्हांजा सभु गुनाह माफ़ु थो करे छॾे। उनखां पोइ आहे रहमत लिक़ौम युमिनून। त इहा जेका रहमत आहे, इहा जेका हिदायत आहे, इहा तफ़सील आहे हर शइ जी, इहा कंहिंजे लाइ आहे? उन्हनि जे लाइ आहे जेको बि ग्रुप हिन खे सम्झण जी कोशिशि करे, जेको बि ग्रुप हिन खे सम्झण जी कोशिशि कंदो त क़ुरान छा आहे, हिदायत आहे, अल्लाह सुब्हानहू व तआला जे तरफ़ां रहमत आहे। त माण्हू इलाही चवंदा आहिनि त मूंखे एतिरी तकलीफ़ूं आहिनि, अगरि तूं चए थो अल्लाह सुब्हानहू व तआला मोहबत थो करे, अल्लाह सुब्हानहू व तआला सां मूंसां प्यार थो करे, मूंखे एतिरियूं तकलीफ़ूं छो आहिनि? त तव्हां क़ुरान ॾिसो त अल्लाह सुब्हानहू व तआला जा प्यारा बाना, तव्हां इहे स्टोरीज ॾिसो, इहे किसा ॿुधो। याक़ूब अलैहिस्सलाम खां जॾहिं उनजो प्यारो पुटु यूसुफ अलैहिस्सलाम, जंहिंजी ख़ूबसूरती जी तव्हांखे ख़बर आहे, उहो जॾहिं उन खां उनजा भाइर वठी विया, उनखे खूह में उछलाया या पंहिंजे पीउ खे अची चयो त उनखे बग़ड़ खाई वियो। हालांकि याक़ूब अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त उनजा पुट कूड़ था ॻाल्हाइनि। इहो अगरि तव्हां पोयों बयानु ॿुधंदव, तफ़सीली किसो मां हुन में बयानु कयो आहे, त तव्हां ॾिसंदो याक़ूब अलैहिस्सलाम जा लफ़्ज़ छा हुया? फ़सब्रुन जमील, फ़सब्रुन जमील। हिकिड़ो पुटु त हलियो वियो एॾा साल, याक़ूब अलैहिस्सलाम ॾुख में हुया,
रोईंदा रहिया। उन खां पोइ जॾहिं ॿिए पुट खे बिन्यामीन खे वठी विया पे हेॾे, उहो बि मिस्र में उनजे बादशाह उनखे विहारे छॾियो। त उन खां पोइ जॾहिं पुटु आयुसि त उहो पुटु बि याक़ूब अलैहिस्सलाम जो हलियो वियो। पोइ बि याक़ूब अलैहिस्सलाम जा लफ़्ज़ छा हुया, फ़सब्रुन जमील, मां सब्रु कंदुसि ऐं उहो सब्रु कहिड़ो कंदुसि, उहो बि जमील, सुठो सब्रु कंदुसि। ऐं उन खां पोइ जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम खे नंढे हूंदे ई खूह में उछलायो वियो, उन खां पोइ उनखे हिकिड़ी जॻह ते ॿी जॻह ते सेल कयो वियो, उनखे एज़ अ नौकर ख़रीद कयो वियो ऐं एतिरा साल उहो नौकर वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया हुया। उन खां पोइ उन्हनि ते इल्ज़ाम लॻो, जेल में विया। त उन्हनि आख़िरी लफ़्ज़ यूसुफ अलैहिस्सलाम जा छा हुया? आख़िरी लफ़्ज़ यूसुफ अलैहिस्सलाम जा आहिनि, अंत वली फ़ि दुनिया वल आख़िर। अल्लाह सुब्हानो ताला खे फ़रमाइनि था त या अल्लाह, तूं ई मुंहिंजो प्रोटेक्टर आहे, तूं ई मुंहिंजो हिफ़ाज़त वारो आहे, तूं ई मुंहिंजो दोस्त आहे दुनिया में ऐं आख़िरत में। हेॾो सभु कुझु थियण खां पोइ उन्हनि खे इहा उमेदु हुई त मुंहिंजो जेको दोस्त आहे, मुंहिंजो जेको प्रोटेक्टर आहे, मुंहिंजो जेको हिफ़ाज़त करण वारो आहे, उहो केरु आहे? रब्बुल आलमीन, उहो अल्लाह सुब्हानो ताला आहे। तॾहिं तव्हां ॾिसंदो जेल में जॾहिं विया उते बि अल्लाह सुब्हानो ताला जी तबलीग कयूं। उन खां अॻु में जिते बि तव्हां ॾिसंदो यूसुफ अलैहिस्सलाम जो जेको अल्लाह सुब्हानो ताला असांखे किसे ॿुधायो आहे, त उन्हनि जी जेका शुकुरु आहे, उहा हर जॻह ते उन्हनि जेको आहे अल्लाह सुब्हानो ताला खे यादि कयो आहे, चाहे उहा कहिड़ी बि तकलीफ़ हुजनि। ईअं न आहिनि त अल्लाह सुब्हानो ताला जे रस्ते खां हटी करे चयो मूंखे एॾी तकलीफ़ छो आहे, न, हर वक़्तु उमेदु हुयनि ऐं अल्लाह सुब्हानो ताला खे हर वक़्तु उहे यादि कंदा हुया। अल्लाह अज़्ज़ व जल असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इहा आख़िरी आयत हुई यूसुफ, सूरह यूसुफ जी 111 नंबर आयत। अल्लाह अज़्ज़ व जल असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। क़ुर जॾहिं तव्हां पढ़ो त उनखे सम्झण जी कोशिशि कयो। ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईअं न आहे त तव्हांखे अगरि का तकलीफ़ आहे ऐं तव्हां उदास आहियो त तव्हांखे कोई चए तूं उदास छो आहे, या तूं तकलीफ़ में छो थो रोए, तूं सब्रु कर। इहा सब्रु न आहे, छो जो याक़ूब अलैहिस्सलाम उदास हूंदा हुया, हर वक़्तु रोईंदा हुया कंहिंजे लाइ? यूसुफ अलैहिस्सलाम लाइ। इन जो मक़सदु इहो न आहे त उनखे सब्रु न हुयो, उहे सब्रु जमील हुयो, सब्रु हुयो ऐं सुठो सब्रु हुयो। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उदास हुया केतिरा ई साल, जॾहिं उन्हनि जो चाचा हिन दुनिया मां हलिया विया ऐं उन्हनि जी जेका उम्मतुल वाइफ उम्मतुल मोमिनीन ख़दीजा रज़ियल्लाहु अन्हा हिन दुनिया मां हली वई, उहे केतिरा ई साल उदास हूंदा। पर इन जो मक़सदु ईअं न आहे त अल्लाह जा अहकाम छॾे ॾिनो, इन जो मक़सदु ईअं न आहे त अल्लाह मां उमेदु छॾे ॾिनो, न। उदास थियणु, असां इंसान आहियूं, उदास थियणु इहा का शइ न आहे। जॾहिं तकलीफ़ ईंदी आहे असां उदास थींदा आहियूं, पर उन उदासी में तव्हां जेका मदद घुरो, तव्हां अल्लाह खां घुरो ऐं अल्लाह जा अहकाम न छॾियो। अल्लाह सुब्हानो ताला पाण ई तव्हांजा रस्ता जेके आहिनि उहे तव्हांजे लाइ दरवाज़ा खोले छॾींदो। ऐं क़ुर खे सम्झी पढ़ण जी जॾहिं बि पढ़ो इहा शइ ज़हन में रखो त इन शइ मां मूंखे छा मिलंदो, मुंहिंजे लाइ छा आहे। त उन खां पोइ ई तव्हांजे क़ुर जेको आहे सम्झी पढ़ंदो, पोइ ई तव्हांखे ख़बर पवंदी त क़ुर छा आहे। तव्हांजी ज़िंदगी में बदिलाव तॾहिं ईंदो। अल्लाह अज़्ज़ व जल असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।